अॼु पुण उझण खे मरी नेकी कतई काल। मूना उठजी उखड़िया अर्ट ढरकी माल। है तिनी जे हाल जिन कापे मंझां कीन कयो। सुर कपायती दास्तान पहिरियों बेत नंबर 9। सजणो उते मूना जी जॻह ते किन मोककनि मुना बि लिखियो आहे। हाणे चऊं था औखनि अल्फाज़नि ते उझण माना रुलणु भटकणु अजायो वक़्तु ध्यानु करणु। मूना माना उभियूं काठियूं जिन ते अर्ट जो चक्रो बीठल हूंदो आहे। उठजी माना वट या मोड़ खाई। उखड़िया माना ढरा थिया लुॾी निकिरी विया धार थिया। अर्ट माना अर्ट जी चरखे जी। ढरकी माना लड़की पई ढरी थी। माल अर्ट ढरकी माल। माल माना उहो धाॻो या तंद जेका अर्ट जे चौधारी फिरंदी आहे यानी ऐट खे फेराईंदड़ ॾोर। कापे माना कतण जे कम मां कतण जे पोरे मां। हाणे चऊं था सिटवार सम्झाणी ते। सजणो हिन बेत में लतीफ़ साईं सुस्त ऐं निक में माण्हू खे निंदींदे ऐं ख़बरदार कंदे चए थो त अॼु पुण उझण खे मरी नेकी कतई काल। अॼु जेको ॾींहुं बि रुलण भटकण में वञाए छॾे वरी काल कतण जो कमु कयो। मूना उठजी उखड़िया अर्ट ढरकी माल। तुंहिंजे कतण जे कमु यानी पोरे न करण करे अर्ट जूं उभियूं काठियूं वट यानी मोड़ खाई वियूं आहिनि ऐं अर्ट जी यानी चरखे जे फिरण वारी ॾोर ढरी थी पई आहे यानी लड़की पई आहे। है तिनी जे हाल जिन कापे मंझां कीन कयो। अफ़सोस आहे उन्हनि जे हालत ते जिन कतण जे पोरे मां को फ़ाइदो न वरितो यानी बेकार रुली भटकी पंहिंजो क़ीमती वक़्तु विञाए छॾियाऊं। हक़ लतीफ़ सच लतीफ़।